नौजवाननि जे लाइ नवां वज। ॿार देश जो भविष्य आहिनि, आईंदह जा अबा आहिनि। इहा चवणी आहे। ॿारनि खे कहिड़ी लाइन में विझिजे या उन्हनि जे भविष्य जे बारे में हर हिकु फैमिलीअ खे चिंता रहे थी ऐं इहा हिकु लाज़मी ॻाल्हि आहे। हज़ारे मेलनि जे सफ़र जी शुरूआति त हिकु क़दम सां ई थींदी आहे, पर इहो क़दम यानी पहिरियों क़दम ई वॾो अहम हूंदो आहे। अक्सर 90% ॿार ऐं उन्हनि जा वॾा पंहिंजे ॿारनि जे कैरियर जे लाइ मुंझल हूंदा आहिनि। हाणे वॾो सुवालु इहो आहे त छा कैरियर माना हिकु नौकरी या ज़िंदगीअ में पैसो कमाइण जो ज़रियो या वरी ज़िंदगी जीअण लाइ हिकु हुनर? न, कैरियर या पेशो हिकु उहा प्रक्रिया आहे जेका सॼी ज़िंदगी हले थी, असांजी ज़िंदगीअ खे ख़ुशि रखण ऐं कामयाबु बणाइण लाइ अहम पार्ट अदा करे थी। फ़क़ति कंहिं बि कोर्स या डिग्रीअ खे पूरो करणु नौकरी या ज़िंदगीअ में कामयाबीअ जी ख़ातिरी नथी ॾे। कुझु अहिड़ियूं लाइनूं आहिनि जंहिंमें तमामु घणी चटाभेटी आहे ऐं उन लाइ एंट्रेंस इम्तिहान ॾिना वञनि था। उन में हज़ारे ॿार इम्तिहान ॾियनि था, पर पास या कामयाबी कुझु ॿारनि खे ई मिले थी। उन करे जेकी नाकाम थियनि था उन्हनि जो हौसलो टुटी पवे थो, भले ई उहे ओतिरा या उन खां बि वधीक क़ाबिल आहिनि जेकी पास थियनि था। इहा हिकु सोचण जी ॻाल्हि आहे। हिकु चवणी आहे, इफ़ यू कैन ड्रीम इट यू कैन अचीव इट। जेकॾहिं तव्हांखे कोई सपनो हूंदो या कोई मक़सदु हूंदो ज़िंदगीअ में त तव्हां ज़रूरु कामयाबु थींदा। इन करे मक़सदु या सपनो हुजणु तमामु ज़रूरी आहे। हाणे कैरियर या पेशो कीअं तइ कजे इहो ॾिसूं। इहो हिकु तमामु महत्वपूर्ण कमु आहे, छो त ग़लति पसंदिगीअ जे करे धंधो या नौकिरी मिली त वञे थी, पर कुझु वक़्त खां पोइ अहसासु थिए थो त शायदि इहा लाइन मुंहिंजे मनपसंदि जी न आहे या ग़लति आहे, पर तेसि ताईं देरि थी चुकी हूंदी आहे ऐं पोइ कुझु बि करे न सघिबो आहे। कुझु मिसाल अहिड़ा बि आहिनि जिन पोइ बि पंहिंजी लाइन बदिले करे ज़िंदगीअ खे कामयाबु बणायो आहे। कैरियर या पेशो पसंदि करण जे लाइ वैज्ञानिक तरीक़ो आहे त ॿार जो शौक़ु छा में आहे, हुन जो रुझान कहिड़े तरफ़ आहे, कहिड़ी क़ाबिलियत ॿियनि खां हुन खे अलॻि थी करे, कहिड़ो कमु करण में हू थकिजे नथो ऐं जज़्बे सां थो करे, वग़ैरह वग़ैरह। लाइन उहा पकड़णु घुरिजे जंहिंमें पहिरीं त संतोष मिले, आसपास जो वातावरण पाण खे वणंदड़ हुजणु घुरिजे। जीअं त जे कंहिंखे गुस्सा या दज़ पसंदि न आहे त उनखे सिविल इंजीनियरिंग में न वञणु घुरिजे। साॻी तरह जंहिंखे घुमणु पसंदि न आहे उनखे मार्केटिंग जी लाइन या सफ़र करण वारी लाइन न चूज़ करणु घुरिजे। घणा दफ़ा पैसो अहमियत न रखंदो आहे। जे असांजो शौक़ु समाज शेवा करण जो आहे त डॉक्टर या इंजीनियर थी करे हॉस्पिटल या सामाजिक इदारनि में बि असां पंहिंजी शेवा ॾेई सघूं था। पर हा, कोई बि कमु करियो पर उन में 100% माहिरियत हुजणु घुरिजे त ई तव्हां ज़िंदगी में सक्सेस थींदा। उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे सोचे हिकु मक़सदु या सपनो जवाननि खे रखणु ई घुरिजे ऐं उन सपने खे पूरो करण जे लाइ कोशिशि करणु घुरिजे। असां कंहिं बि कामयाबु इंसान या शख़्सियत खे ॾिसंदासीं त हिकु ॻाल्हि ख़ासि इहा आहे त उन्हनि हिकु मक़सद खे रखियो ऐं उन मक़सद खे पूरो करण जे लाइ, उन सपने खे पूरो करण जे लाइ हुननि ॾींहुं राति महिनत कई। अचो त हाणे ॾिसूं 10हीं दर्जे ऐं 12हीं दर्जे खां पोइ केतिरियूं ई लाइनियूं आहिनि जेकी असां खणी सघूं था। जेकॾहिं आर्थिक स्थिति वधीक पढ़ण जी न आहे त 10हीं खां पोइ केतिरियूं ई लाइनूं आहिनि, जीअं त पॉलीटेक्निक्स में हलंदड़ इंजीनियरिंग डिप्लोमा कोर्सिस जेकी 3 सालनि जा हूंदा आहिनि ऐं जंहिंमें 6 महीना इंडस्ट्रियल ट्रेनिंग बि ॾिनी वेंदी आहे, जेका पूरी करण खां पोइ यकदमि जॉब मिली वञे थी। उनखां सवाइ ITI में हलंदड़ केतिरा ई कोर्सिस आहिनि, जीअं त टर्नर, फिटर, वायरमैन, टेलर, कारपेंटर। इहे उहे कोर्सिस आहिनि जेके तव्हांखे नौकिरी मिले त बि ठीकु आहे, जे नथी मिले त पंहिंजो बि कमु करे सघिजे थो। कंप्यूटर या अहिड़ा केतिरा ई 1 साल जा कोर्स आहिनि, उन्हनि जी तमामु घणी घुर्ज आहे। रेलवे जहिड़नि सरकारी इदारनि में नौकिरी मिली सघण जा चांसिस आहिनि। 12हीं दर्जे में साइंस में थो वञे त मेडिकल या इंजीनियरिंग न, पर इन जहिड़ियूं केतिरियूं ई लाइनियूं आहिनि जेकी तव्हां खणी सघो था, जीअं त B फॉर्म, D फॉर्म, फूड प्रोसेसिंग, बायोटेक्नोलॉजी, डेंटिस्ट, आर्कोलॉजी। ऐं जेकॾहिं कॉमर्स में था वञूं त BCom, CA, CS, ICWA, CFP, उनखां सवाइ बैंक ऐं रेलवे जा इम्तिहान वग़ैरह। ऐं जेकॾहिं तव्हां आर्ट्स
चूज़ कई आहे त तव्हांखे ॼाणंदे ताजुब लॻंदो त IAS जहिड़ी वॾी नौकिरी, IAS यानी इंडियन एडमिनिस्ट्रेटिव सर्विसिस, वॾी नौकिरी आर्ट्स में तवारीख़ सां पास थियल वधि में वधि स्टूडेंट खई आहे। इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त सिंधी विषय खणी करे IAS जा इम्तिहान ॾेई सघजनि था ऐं उन लाइ केतिरियूं ई संस्थाऊं शागिर्दनि खे मदद बि करे रहियूं आहिनि। उन खां सवाइ आर्ट्स में LLB, मास कम्युनिकेशन, होटल मैनेजमेंट, जेमोलॉजी यानी हीरनि जवाहरनि जी लाइन, ज्वेलरी डिज़ाइन वग़ैरह। इन खां अलावा हिकु नई लाइन आहे फॉरेंसिक साइंस। हीअ हिकु उहा लाइन आहे जेका समाज में वधंदड़ जुर्म ऐं क्राइम खे घटाइण जे लाइ हिकु जासूसी लाइन आहे, जंहिं द्वारा मुजरिम खे पकड़ण जे लाइ वारनि, रत, पेरनि जा निशान वग़ैरह सां पकड़े सघिजे थो। इहा लाइन बि अॼुकल्ह महत्वपूर्ण आहे। इन खां अलावा ॿियूं बि केतिरियूं लाइनूं आहिनि, जीअं त KPO ऐं BPO। KPO यानी नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग, BPO यानी बिजनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, फैशन डिज़ाइनिंग, इवेंट मैनेजमेंट, हॉस्पिटल मैनेजमेंट एंड एडमिनिस्ट्रेशन, फिटनेस इंस्ट्रक्टर, इंश्योरेंस। ऐं जेकॾहिं तव्हांखे डिज़ाइनिंग या एनिमेशन में शौक़ु आहे त एनिमेशन जी लाइन बि आहे। एनवायरमेंट, एनर्जी, फॉरेन लैंग्वेजिस, एडवर्टाइज़िंग ऐं प्रिंटिंग टेक्नोलॉजी, अहिड़ियूं केतिरियूं ई लाइनियूं आहिनि। इन खां अलावा मां हिकु ॻाल्हि तव्हां सां इहा शेयर करणु चाहींदुसि त जिन जा बि ॿार पढ़ी रहिया आहिनि या उहे कोई बि लाइन चूज़ करे रहिया आहिनि त उन्हनि जे वॾनि खे बि उन्हनि खे सपोर्ट ॾियणु घुरिजे ऐं उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करणु खपे। मां तव्हांखे हिकु मिसाल ॾींदुसि त सचिन तेंदुलकर जा फादर हिकु इंग्लिश जा प्रोफेसर आहिनि ऐं उन्हनि कॾहिं बि पंहिंजे पुट खे इहो फोर्स न कयो त तूं इंग्लिश पढ़ या इंग्लिश जो टीचर थी। हुनजी जेकॾहिं रुचि स्पोर्ट में हुई त हुननि उनखे स्पोर्ट में ई अॻिते वधणु ॾिनो ऐं अॼु हू दुनिया जो वॾे में वॾो क्रिकेटर थियो। ऐं जेकॾहिं हू हुननि जे मथां प्रेशर रखनि हा या हू पंहिंजी हलाइनि हा त शायदि असांखे दुनिया खे एॾो वॾो क्रिकेटर न मिली सघे हा। हाणे हिकु संदेश उन्हनि शागिर्दनि जे लाइ जेके पंहिंजे मक़सद खे हासिलु करण में जी जान सां महिनत त कनि था पर कामयाबी उन्हनि खे नथी मिले ऐं उहे निराश थी वञनि था। पर दोस्तो, निराश थियण जी काई बि ज़रूरत न आहे। असांखे इहो सम्झणु घुरिजे त जेकॾहिं असां फेल थिया आहियूं त ज़रूरु असां में कुझु कमियूं हूंदियूं, असांखे उहे मोडिफाए करिणो पवंदो पाण खे, असांखे अञा बि हासिलात वधीक हासिलु करणी पवंदी। तव्हांखे मां कुझु मिसाल ॿुधायां थो। थॉमस एडिसन जंहिं बल्ब जी खोजना कई हुई, पर तव्हांखे ॼाणंदे तमामु अजब लॻंदो त हू 999 दफ़ा नाकाम वियो हो ऐं जेकॾहिं हू हारिजी वञे हा त अॼु इतिहास में हुनजो नालो न हुजे हा, पर हुन कोशिशि जारी रखी ऐं हज़ारें दफ़े में आख़िर हुन बल्ब जो आविष्कार कयो। पंहिंजनि ख़ामियुनि खे सुञाणूं, उन्हनि खे दुरुस्त करियूं ऐं कमज़ोर थियण जी जॻह ते असां उन्हनि सेखत या सबक़ खे पंहिंजी ताक़त बणायूं। ऐं दोस्तो, लगन सच्ची अगर हो तो सपने साकार होते हैं, इरादे नेक हों तो रास्ते भी आसान होते हैं।